में डॉक्टर सूरज शालिनी उहा वरी मुस्लमान थी, डॉक्टर सफिया नाले सां थी, सिद्दीकी साहब उहो अस्पताल में वियो। अस्पताल में जो वियो त उन कंहिं मरीज़ चयो साईं बुज़ुर्ग मुंहिंजे नंढो आईसीयू में दाख़िल आहे, तव्हां हिन ते फीणो पढ़ो, अलाह सी मन सिहत ॾिएसि, ॿार इंतिहाई निगहदाश्त में हो। उते जो वियो त हर कंहिं ॾिठो अछी ॾाढ़ी सां हिकिड़ो नेक माण्हू नूरानी चहिरो, हर को चए साईं मुंहिंजे ॿार ते फीणो पढ़ो, सभिनी ते पढ़ंदो पियो रहे। उन अस्पताल में को ख़ासि वॾे ऑफिसर जो विज़िट हो, हिन जी ड्यूटी ही, हिन चयो भेण हे त कुराड़ो केॾी हिन ॿार ते बीठो आहे, केॾी हिन ते बीठो आहे, केॾी हिन ते बीठो आहे, हे त मुंहिंजी नौकरी बि निहाईंदो। वञी चीज़ जे चाचा तुंहिंजो मरीज़ आहे कहिड़ो, कॾहिं हिन ॿार ते बीठो ई, कॾहिं हिन ते बीठो ई, चई सभु ॿार मुंहिंजा आहिनि, अलाह जे अमर सां सभु ॿार बीज मुंहिंजा आहिनि, हर को दिलि सां चए थो हिन ते पढ़ो, मां भला जो क़ुर पढ़ां थो। चए हुन डॉक्टर जो मूंखे जो ॻाल्हियूं घणियूं, पोइ डॉक्टर साहब मौली साहब चए मुंहिंजो भला तव्हां मुंहिंजे कैबिन में ईंदो, मुंहिंजे रूम में आयो। चए पोइ डॉक्टर साहब बि ॾिठो त हाणे अॼु हिनखे दीन जी दावत ॾियां। मौली साहब ॾिठो, मौली साहब चयो ॾिस तव्हां आईसीयू में कमु था कयो, ॿार तव्हां कंहिंखे मुकम्मल पाबंदी सां डोज़ ॾियो, आला क़िस्म जा ॾियो, कॾहिं कॾहिं मरी था वञनि, हा मरी वेंदा आहिनि। कंहिं ॿार जे तव्हां डोज़ भुलिजी वञो, कॾहिं वधीक ॾेई वञो, कॾहिं घटि ॾेई वञो, पोइ बि बची था वञनि, हा बची वेंदा आहिनि। इहो छा आहे? हिकिड़े जी तव्हां मुकम्मल निगहदाश्त कई, ज़रो बि हेॾे होॾे न कयो, उहो मरी वियो। ॿिए खे तव्हां वीचारो लावारिस ॿार हो, केॾी महिल डोज़ उबतो, कॾहिं सुबतो, कॾहिं ॾिनो, कॾहिं रहिजी, उहो बची वियो। अलाह इंसान खे सिहत ॾिए थो, तव्हांजी दवा जो न आहे, तव्हां हींअर मसीह आहियो, वॾे हिकिड़े आला पेशे ते आहियो। माण्हू ॿार हींअर इंतिहाई परेशानी जी हालत में तव्हांखे पंहिंजा बचड़ा ॾेई था वञनि, हाणे जॾहिं तव्हां हिनखे ख़िदमत कंदा, इन्हनि जो सही इलाज कंदा, रब तव्हां खां राज़ी थींदो। हयाती रब जे हथ में, तव्हांजे डोज़ सां कुझु बि कोन्हे को, ऐं उन्हनि खे तसली ॾींदो उन्हनि परेशान माउ पीउ खे। हाणे जीअं मूंखे हर को चए पियो, हर हिकु परेशान हो न, हर कंहिंजे चवण ते क़ुर पढ़ंदो पियो वञा, मन रब हयाती मुंहिंजे न आहे, रब जेतिरी हयाती हुनजे दिलि खे तसली थींदी। हिकिड़ो नेक माण्हू आयो, जी हुन जूं ॻाल्हियूं ॾसियूं त पोइ मुंहिंजी दिलि में हिकिड़ी ॻाल्हि वेठी आहे त माण्हू भरियूं ॻाल्हियूं थो करे। उहो मरीज़ त विया हलिया, फाइल जो ॻोल्हियो नंबर न लधो, वरी कोशिशि कयमि हिकिड़ो ॿियो डॉक्टर बीरबल हो, जेको डॉक्टर वलीउल्लाह थी वियो, पंहिंजी हिकिड़ी दोस्त सां ॻाल्हि कयमि, हिकिड़ो ॿियो हिंदू मुस्लमान डॉक्टर थियो, वरी हुन सां नेठ मौलाना सां पहुती, वरी काफ़ी वक़्त खां पोइ अलाह हुनखे इस्लाम जी तौफ़ीक़ ॾिनी। उनजो पीउ बि डॉक्टर हो छोकिरी जो। पोइ उन जेको आहे सो डॉक्टर साहब ॿियो उते हिकिड़ो आलिम हो ऐं ॿियो बि डॉक्टर हो नौजवान, उन सां हुनजी शादी जो मौलाना तय करायो। पोइ पीउ चयोसि हाणे हिते सुठो कोन्हे, असांजे माशरे में इज़त असांजी ख़राब थींदी। हुन बि दुबई लाइ अप्लाई कयो आहे, तूं बि ओॾे अप्लाई कर, ओॾे वेंदा। मां चयोसि मुंहिंजे हथां वई हली, बाक़ी चए बाबो मुंहिंजो ख़ुशि थियो, हिकिड़ो सुहिणो ख़ूबसूरत मुस्लमान डॉक्टर मिलियो, ऐं बि डॉक्टर